अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता फिल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जा शुक्राना जे रब करीम असांखे हिन कुरानी ऐं नूरानी महफिल में हाज़िरी जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। अल्लाह जे दर ते दुआ है, रब करीम असांजो हिते अचण, गॾिजण, ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मरहुमा मोहतरमा जंहिंजे ईसाले सवाब जे लाइ उन्हनि जे बचड़नि हीअ महफ़िल ऐं हीअ ख़ैरात कई आहे, अल्लाह करीम उन्हनि जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाए। रब्बुल आलमीन उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमाए। प्यारा दोस्तों, जेके दुनिया तां लाॾाणो करे वञनि था, उन्हनि जे लाइ ज़िंदह माण्हुनि जो सभ खां भलो तोहफ़ो दुआ आहे। जॾहिं क़ब्र वारे जे लाइ ज़िंदह इंसान दुआ घुरनि था त इहा दुआ उन्हनि जे क़ब्रुनि में पहुचे थी। इन दुआ जो उन्हनि खे फ़ाइदो ऐं नफ़ो मिले थो। उन खां पोइ ख़ैर ख़ैरात करणु जेके ईसाले सवाब सभो आहे, क़ुरान पढ़ी बख़्शण, इहो मयत खे क़ब्र में ईअं पहुचे थो जीअं अॼुकल्ह मोबाइल ते मैसेज मोकिलिबो आहे न, जहिड़े नंबर ते उन नंबर ते मैसेज पहुचंदो आहे, ईअं क़ब्र वारे वटि ख़ैरात जो अजर ऐं सवाब ईअं पहुचे। मदीने वारे साईं फरमायो, जेकॾहिं कब्रिस्तान खां गुज़रंदे तव्हां आयतुल कुर्सी पढ़ी ऐं हीअ दुआ घुरो, मुंहिंजा मौला हिन आयतुल कुर्सी जो अजर ऐं सवाब हिन क़ब्र वारे जे रूह खे पहुचा। या कीअं चओ त सारे कब्रिस्तान वारनि जे रूह खे पहुचा त अल्लाह ताला हर क़ब्र में 70 नूर दाख़िल कंदो आहे ऐं पढ़ण वारे खे रब 70 नबियनि जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। ज़िंदा इंसान मानी जी ख़ैरात, पानी जी ख़ैरात, कपड़े जी ख़ैरात करे जेॾी महिल पंहिंजे मयतनि खे बख़्शनि था त उन्हनि जो अजर ऐं सवाब उन्हनि जे मज़ारनि में अल्लाह जा मलाइक खणी पहुचाइनि था। हदीस पाक में आहे त जेॾी महिल तव्हां दुनिया में ख़ैरात कयो था त या अल्लाह हिन ख़ैरात जो अजर मुंहिंजे फलाणे अज़ीज़ करीब जे रूह खे पहुचा त मलाइक नूर जे तबक़नि में उहा ख़ैरात खणी उन क़ब्र जे किनारे ते वञी मलाइक बीहनि था ऐं उन
कब्र वारे के सदकन था, या साहिबल कब्रल अमीक हाज़िही हदियतुन मिन इब्निक फुलान, ए सोड़ी कब्र में अंधारी उनी कब्र में सुमण वारा ही तोहफो आहे जेको तुझे पुत्र तुझे फलाणे रिश्तेदार तुझे फलाणे अजीज तोड़े सूखड़ी जे तौर ते मोकिलियो। अल्लाह अकबर कबीरा। हिकड़ा माण्हू आहिनि जंहिंजो नज़रियो आहे मरी विया, उन्हनि खे ख़त्मा दरूद जी का ज़रूरत कोन्हे। उन्हनि जेके अमल कया उन्हनि जा अमल उन्हनि खे फ़ाइदो ॾींदा। जहिड़े माण्हू जे इबादत ऐं अमलनि जो उन्हनि खे को सवाबु नथो मिले, इहो उन्हनि वहाबियुनि जो अक़ीदो आहे। असां अहले सुन्नत जो ईमान आहे त ख़ैरात जहिड़नि खे बि फ़ाइदो ॾींदी आहे त क़ब्रुनि वारनि खे बि फ़ाइदो। हुजूर जो असहाबी सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में अर्ज कई, या रसूल अल्लाह मुझी अम्बड़ अचानक गुजारे वई, ओचतो गुजारे वई। आ सोचा तो अगर उन्हें के वसीयत करण जो मौको मिले हा तो जरूर मुखे का वसीयत करे हा तो मां उनके तरफा खैर कया खैरात कया, पर उन्हें के वसीयत करण जो मौको न मिलियो, अचानक गुजारे वैया। या रसूल अल्लाह मुझी अम्बड़ मुखे ॾाढी प्यारी हुई, मुझी अम्बड़ सां ॾाढो प्यार हुयो, मुंहिंजा हबीब हाणे उहा गुज़ारे वई आहे। आउं चाहियां थो पंहिंजी अम्बड़ खे क़ब्र में नफ़ो पहुचायां, उनखे क़ब्र में फ़ाइदो पहुचायां। या रसूल अल्लाह मूंखे को अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंजे करण सां मुंहिंजी अम्बड़ जे क़ब्र में उनखे सवाब पहुचे। आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फलाना तू पानी की खैरात कर, पानी की खैरात कर, या नियत कर तो इने जो अजर तुझी अमर जे रूह के पहुंचे। वो उन्हें असाबी छा कयो जो मदीना मुनव्वरा में खूह खोटाए छा के अब आए पूरे तवज्जो कयो छा के खूह खोटाई उन्हें ते लिखाई त हाज़िल दीर लि उम्म साद, हे जेको खूह खोटायो तो मुझी अम्मड़ उम्म साद जे ईसाले सवाब जे लाए। मदीने वाले साईं फरमायो त हाणे इन खूह मां इंसान पानी पींदा, पखी पानी पींदा, जानवर पानी पींदा, जीत पानी पींदा। जेतिरो पानी जी सबीर हलंदी तेतिरो तुंहिंजे अम्बड़ खे क़ब्र में सवाब मिलंदो रहंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मन हरवा कबिदन जाइलन फलहुल जन्नत, जेको प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए अल्लाह उन्हें जिला जन्नत लिखी चले जो। समझो वाले कौन समझो काटा ये हेठ के बैठा है जो मुकाम में बैठ दो बात पे जे समझो दा हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो दे खारी दो खुदा कंदो सदाई खुश हुंदा हो। पानी प्यारण जेड़ी बी काब खैरात फली ना है। साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको के उन्यारे के पानी प्यारे प्यासे जिक्र के रजाए अल्लाह उन्हें जिला जन्नत लिखी चले तो। सुभान अल्लाह। बी हदीस पाक में आ मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो तो जेको मानू के बुखारे के मानी खाराए कुतिब लहू बिकुल्लि लुकमतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मकबूला, जेको मानी के खाराए थो खाराइण वारे के खाइण वारे जे गिर गिर जे एवज़ हज कबूल पियल ऐं उम्र कबूल पियल जो सवाब मिले। मोहतरम मुख्तियार साहब खैरात कया हाणे हिन में मिसाल हिकड़ी देग में घणा गिर थींदा, केतरा माण्हू गिर खाईंदा, गिर गिर जे एवज़ घर खणी के हज जो सवाब उम्र जो सवाब सौदो सस्तो आहे।
सिखायो पर खाराइण भी सिखो। मुझे सोने इमाम हुसैन आली मकाम फरमायो तो माण्हू सुठो रधे खाईंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। मां हुसैन ॿियनि खे खाराईंदो आहियां त ख़ुशि। सुभान अल्लाह। जेके हुसैनी जवान हूंदा आहिनि न, उहे मानी जी सबील, पाणी जी सबील, ग़रीबनि खे खाराईंदा, उन्हारनि खे प्यारींदा। इन जहिड़ी का बि ख़ैरात अल्लाह वटि पसंदीदा। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं सां प्यार, जे तव्हांखे हुजूर जे आल बैतन सां प्यार, जे तव्हांखे करबला जे शहीदन सां प्यार, त सखी बणिजो, दिलियूं कुशादियूं कयो, ग़रीबनि जी संभाल लो, मिस्कीननि जी मदद कयो, बुखारनि खे मानी खारायो, उन्हारनि खे पाणी पियारियो, यतीमनि खे ठकायो, ग़रीबनि जी संभाल लो। इहा तालीम जेका मुझे सोने नबी जे बचड़नि सेखारी आहे। सुभान अल्लाह। करबला जा आशिक, करबला वारनि जा मुहब्बतदार, 10 ॾियारा करबला जे शहीदनि जी यादि मल्हाईंदा आहिनि। उन्हनि जे मुहबत में मातम कंदा, कारा कपड़ा पाईंदा, सीना गोभी कंदा, मुहबत जो इज़हार कंदा। पर यारो अचो तव्हांखे ॿुधायां त असुल मुहबत छा आहे। जेकॾहिं पाक इमामनि जे रूहनि खे राज़ी करणो आहे त ख़ैर कयो, ख़ैरात कयो, पाणी जी सबील कयो, उन्हारनि बुखारनि खे मानी खारायो। करबला जे शहीदनि जा रूह राज़ी थी पवंदा। चओ सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। हजरत इमाम हसन, हजरत इमाम हुसैन ऐं हजरत अब्दुल्ला बिन जाफर टई ॼणा पाण में सौट हुया। हजरत अब्दुल्ला बिन जाफर सौट हुयो। हजरत सैयदना इमाम हसन ऐं हुसैन जो ही ॿ भाइर आहिनि ऐं टियों उन्हनि जो सौट आहे। इहे टई ॼणा सफ़र में निकिता मदीने पाक खां मदीने मक्के पाक उम्रे जे लाइ। न चयो सुभान अल्लाह। हजरत सैयदना अब्दुल्ला बिन जाफर, हजरत सैयदना हसनैन करीमैन टई ॼणा मदीने शरीफ खां मक्के पाक निकिता। जेॾीमहिल उमरो करे वापसि मोटिया, रस्ते में आहिनि हिकिड़ी जाइ ते साईं जो पाणी ख़तम थी वियो। साईं जो जेको खाधे जो सामान हुयो, खली पाणी जी भरियल हुई या खाधे पीते जी खजूर हुई, उहो सभु सामान ख़तम थी वियो। रस्तो सफ़र प्यास लगी। हजरत इमाम हसन चयो त अदा हुसैन मूंखे उञ महसूस पई थिए। इमाम हुसैन चयो भाउ हसन मूंखे बि उञ लगी आहे, पर हाणे हिन सारा में हिन रेगिस्तान में पाणी नज़र नथो अचे। थोरो अॻिते हलिया त हिकिड़ो खेम
ॾिठो तंबू ॾिठो उन तंबूअ जे अंदर हिकिड़ी ॿुढड़ी कुराड़ी औरत वेठल हुई अहल बैतन जा हुबदारो थोरो मूंॾे तवजह कयो फज़ाइल घणा ई ॿुधो था मसाइब घणा ई ॿुधो था पर अहल बैतन जी तालीम भी ॿुधो उन्हनि जो सबक़ बि सिखो उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़री उहा ज़िंदगी बि ॾिसो ऐं उनखे पंहिंजी अमली ज़िंदगी में अपनाइण जी कोशिश कयो सुभान अल्लाह खेमे में आया हिकिड़ी ॿुढड़ी औरत वेठी आहे चयूं अमड़े असां हाशमी घराणे जा असां कुरैशी खानदान जा असां मदीने जा रहवासी आहियूं मुसाफ़िर आहियूं परदेसी आहियूं असांजी मानी पाणी ख़त्म थी वियो आहे बुख उञ लॻी आहे अमड़ को तो वटि पाणी हुजे या मानी हुजे उन कुराड़ी चयो मां कुराड़ी ॿुढड़ी मां चवण लॻी त ए बच्चा ए सोणी सूरतुनि वारा हींअर मूं वटि बि का बि शइ कान्हे बसि इहा हिकिड़ी बकरी मुंहिंजे खेमे में ॿधल आहे जेका कमज़ोर आहे चरण जे लाइ वञी न सघी आहे या मुंहिंजे खेमे में बकरी बीठी आहे इनखे ॾुहो जे इन मां का खीर जी लप निकिरे उहा खणी तव्हां पीओ ॿियो त हींअर मूं वटि कुझु बि कोन्हे हज़रत सैयदना इमाम हुसैन उन बकरी खे ॾुधो आहे उन मां खीर जो प्यालो भरियो आहे टिनी ॼणनि खीर पीतो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हाणे चवनि था मां खीर त थोरो पीतोसीं पर असांखे बुख बि लॻी आहे असांखे खाधे जी ज़रूरत बि आहे कुराड़ी चवण लॻी त मूं वटि हींअर खाधे जी का बि शइ कान्हे पर बचा हाणे तव्हां इन बकरीअ खे कुहो त रथे पचाए मां थी तयार करे ॾियां अब मूं वटि ॿियो त कुझु कोन्हे को पर इहा बकरी मुंहिंजी मिल्कियत में इहा बकरी आहे इनखे सिबा तव्हां कयो तव्हांखे रथे पचाए तयार करे आऊं थी खारायां सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हज़रत अब्दुल्ला बिन जाफर उन बकरी खे ज़िबह कयो आहे माई वेही उन बकरी खे पचायो रधियो आहे शोर फो कयो बसि लूण मिर्च विधो ॿी त का शइ हुई कोन उन जो गोश्त रथे टिनी शहज़ादनि जे अॻियूं रखियईं हसनैन करीमैन हज़रत अब्दुल्ला बिन जाफर उहो गोश्त खाधो ऐं उहो बकरीअ जो खीर पीतो ऐं चवण लॻा अम्मा असां हाशमी आहियूं असां कुरैशी आहियूं असांजो शहर मदीनो पाक आहे अमर कॾहिं मदीने अची त असांजे तॾे ते ज़रूर अचिजांइ जेका तूं असां सां महिरबानी कई आहे असां हिन जो बदिलो तोखे ज़रूर ॾींदासीं टई शहज़ादा रवाना थी विया शाम थी माई जो मुड़स कुराड़ो मोटियो माई खां पुछा कयईं त घर वारी हीअ असांजी बकरी जेका ॿधल हुई सा नज़र नथी अचे माई चवण लॻी त ओ घर वारा अॼु हिकिड़ा टे जवान असांजे खेमे में आया हुया उन्हनि जूं सूरतूं ॾाढियूं सुहिणियूं हुयूं उन्हनि जा चेहरा नूर वारा हुया उन्हनि जो आवाज़ ॾाढा मिठा हुया उन्हनि जी गुफ़्तार ॾाढी वणंदड़ हुई उन्हनि मूंखां पाणी घुरियो उन्हनि मूंखां खाधे जी शइ घुरी मूं चयो त हिन बकरी खे ॾुहो त खीर पियारियां पोइ मानी घुरियो मूं चयो ॿियो कुझु न आहे बकरी खे ज़िबह तव्हां कयो रथे आऊं थी पेश कयां पोइ उन्हनि बकरी कुठी मूं बकरी खे रथे उन्हनि मुसाफ़िरनि खे खाराए
माई चयो त मां त उन्हनि मुसाफ़िरनि खे खाराए छॾियो कि भला मुड़ुस पुछुसि उन्हनि खां नाला पुछई कि नाला मूं न पुछा तॾहिं ते महिमान आया मां नाला कहिड़ा पुछां बस एतिरो ॿुधायूं त असां हाशिमी आहियूं वो कुराड़ो चवण लॻो त ओ घरवारी तो नावाकुफ़ माण्हुनि खे बकरी कुई खाराए छॾी तो उन्हनि खां नालो बि कोन पुछो माई चवण लॻी त बसि उन्हनि मूंखे रुॻे इहो ॿुधायो त उहे हाशिमी घराणे चई हाशिमी घराणो त मुंहिंजे मिठे मुहम्मद जो घराणो हाशिमी आहे हुज़ूर हाशिमी नस्ल जा मदीने वारा साईं कुरैशी हाशिमी नस्ल जा कॾहिं मदीने वञण थियो त ज़रूर हाशिमी जवाननि खे ॾिसंदासीं सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो पोइ ये वक्त गुज़री वियो साल गुज़री विया माई खां बि ॻाल्हि विसरी वई मुड़ुस खां बि ॻाल्हि विसरी वई केतिरनि सालनि खां पोइ साल मुड़ुस ग़रीब मिस्कीन सफ़र कंदे कंदे मदीने पाक पहुता मदीने शरीफ में जंहिंमहिल आया हिननि खां उहा हाशिमी जवाननि जी मेज़बानी जेका कई हुयनि सास हिननि खां विसरी वई हुई हीअं मदीने जी गलीम जा ॿई ज़ाल मुड़ुस गुज़रनि पिया हज़रत इमाम हसन पंहिंजे दरवाज़े जी चाउठ ते वेठल हुया जेॾीमहिल इमाम हसन जी नज़र उन कुराड़ी जे मथां पई त सुञाते ई उहा कुराड़ी अहल बैतन जो शान पंहिंजे मुहसिन खे सुञाणंदा आहिनि जे एहसान कयो उन खे सुञाणनि सारी ज़िंदगी पंहिंजे मुहसिन खे सुञाणनि इहो अहल बैतन जो किरदार आहे उन्हनि जो अॼु कंहिं वटि मानी छा खाई कंहिं वटि साल रही वञी त उनजो नंग नथो सुञाणी उनजो हया तोखे लॼ नथी पवे पर मुंहिंजे नबी जे बचन जो किरदार तोखे ॿुधायां थो त हाल जो शान हज़रत इमाम हसन जी नज़र उन बुढ़ड़ी ते पई सुञातई त हीअ उहा बुढ़ड़ी आहे असांखे पानी खाराई हुई यानी असांखे बकरी ज़िबा करे उनजो गोश्त खारायो हुयो ही असांजी मेज़बान बुढ़ड़ी आहे हज़रत इमाम हसन सॾु कयो सुञाणी थी मां केरु आहियां चईंदसि मां नथी सुञाणा तव्हां केरु आहियो पाण फरमायूं त अम्मा मां उन्हनि टिनि जवाननि मज़ा हिकिड़ो आहियां जिन खे तो बकरी कुई खाराई हुई माई कुराड़ी सोचे कि हा मूंखे यादि अचे थो त मूं टे जवान मूं वटि आया हुया उन्हनि खे बकरी ॾुही उन्हनि जो खीर पियारियो हुयो उन्हनि खे बकरी कुई उन्हनि जो गोश्त खारायो यादि पवे थो मूंखे हज़रत इमाम हसन फरमायो अम्मा उहो टिनि मंझां हिकिड़ो जवान आऊं हाशिमी जेका असांखे मुसाफ़िरी में संभाल लधी हुई अॼु असां तुंहिंजो थोरो लाहींदासीं पंहिंजे गुलाम खे हुकुम ॾिनऊं त वञ मुंहिंजे घर मंझां 1000 दीनार खणी आ 1000 बकरियूं काहे आहिनि बुढ़ड़ी जे हवाले कर किथे उन हिकिड़ी बकरी कुई खाराई किथे 1000 बकरियुनि जो इमाम हसन सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उहे 1000 बकरियूं बि मिलियूं उहा उनखे 1000 दीनार बि मिलिया ऐं फरमायूं त अम्मा हाणे मुंहिंजो भाउ जेको नंढो मूंसां गॾु हुयो इमाम हुसैन उन वटि पंहिंजे गुलाम खे गॾाए ॾिनो इमाम हुसैन वटि उहा बुढ़ड़ी आई
फरमायई उन्हें गुलाम बुधायो तई उआ गुडली आजे फलाने सफर में असा के बकरी कोई खाराई हुई इमाम हुसैन डिठो सुना तो फरमायई त गुडली तो असा सा एहसान कयो अज असा तुझे एहसान जो बदलो हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान एहसान जो बदलो एहसान इमाम हुसैन पंहिंजे गुलाम खे फरमायो त वञ मुंहिंजा 2000 दीनार खणी आ ऐं 2000 बकरियूं काहे आ उहे हिन बुढड़ी जे हवाले कयूं वञनि सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो वरी पंहिंजे गुलाम खे कढाए हज़रत अब्दुल्ला बिन जाफर ॾे मोकिलियईं अब्दुल्ला ॾे न्यापो कयईं त ओ अब्दुल्ला हीअ उहा बुढड़ी आहे जंहिं असांखे बकरी कुही खाराई हुई हज़रत अब्दुल्ला बिन जाफर पूरे अरब जो सखी मर्द सॾिबो हुयो हज़रत अब्दुल्ला बिन जाफर पंहिंजे गुलाम खे फरमायो त 2000 दीनार ऐं 2000 बकरियूं काहे हिन बुढड़ी जे हवाले कर किथे हुन हिकड़ी बकरी कमज़ोर कोई खाराई किथे हुन जे एवज़ में हुन खे छा नबी जे बचण में नवाज़े छॾियो ही तालीम नबी जे आल जी ही तालीम आले बैत जी ही तालीम सखावत जी आ बुखारन के खाराइण उन्यारन के प्यारण गरीबन जी संभाल करण मिस्कीनन जी मदद करण इहो मुंहिंजे नबी जे बचड़न जो किरदार आ जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह खड़े मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मुझे दोस्तों करबला के मैदान में मुझे सोने नबी जे बचन जो पानी यजीद ने बंद कयो उन्यारो रखो यो पानी फुरात जो बंद कयो वियो मुझे दोस्तों इन्हें आर्डर करण वारो कूफे जो गवर्नर उबैदुल्लाह बिन सियाद हुयो जे पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾिनो त नबी जे बचड़नि जो पाणी बंद कयो इन्हनि खे पाणी न पियारियो वञे सिर्फ़ फुरात नदी जे किनारे ते 4000 सिपाही बीहारिया विया 4000 पहरेदार बीहारिया विया त मोहम्मद जे बचड़नि खे पाणी जो ढुकड़ो न मिले वो भी तव्हां वाक़ियो ॿुधो हूंदो त इमाम अली असगर उन जे करे तड़पी वियो पाणीअ कान रोए मुंहिंजो असगर पाक न माणो पाणी न ॾिनाऊं तीर चुटियाऊं कुठो नाक ॿार निमाणो मुझा दोस्तो वक्त बदलियो ज़माने पंहिंजो करवट मटाई वो मुख्तार सकफी कूफे जो गवर्नर थियो जेको आल बैतन जो हुकमदार हुयो उन्हें मुख्तार सकफी करबला में जन इमाम हुसैन दे लश्कर के काफिले के ईज़ायो चूंडे उन्हनि खां बदला वरतई उन्हनि खे अज़ियतूं ॾेई मारी मुख्तार सकफी आल बैतन जो बदलो वरितो मुंहिंजा दोस्तो मुख्तार ऐलान कयो त वॾो दुश्मन हुयो
उबैदुल्लाह बिन ज़ियाद जेको कूफे जो गवर्नर हुयो इने के पकड़े मुझे अॻियां जेको पेश कंदो उनखे हेॾो वॾो इनाम ॾींदुसि हेतिरो एज़ाज़ ॾींदुसि उबैदुल्लाह बिन ज़ियाद कूफो छॾे रूपोश थी वियो लिखंदो वते सैर सारान में जबलनि में पहाड़नि में त मता मुख्तार जा सिपाही मूंखे पकड़े विझनि लिखंदो छपंदो वतंदो हुयो कूफे जो गवर्नर अॼु उनखे लिखण जी जाइ न मिलंदी मुझा दोस्तों हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जेको इने कूफे जे काफिले में इमाम हुसैन जो शहजादो करबला जे मैदान में अखियुनि ॾिठो शाहिद हुयो जे पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे बाबे हुसैन खे शहीद थींदे ॾिठो जे इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे हथे अली असगर खे कुसंदे ॾिठो अली अकबर खे शहीद थींदे ॾिठो बीमार ज़ैनुल आबिदीन जॾहिं करबला खां वापस मोटियो त पूरी जिंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन कॾहिं खिलियो न कॾहिं न खिलियो कॾहिं टाको न ॾिनई हर वक़्तु रोंदो रहंदो हुयो जेॾीमहिल पाणी जी उञ लॻंदी हुयसि पाणी जो प्यालो हथ में ॾींदा हुयसि त पाणी ॾिसी करे पंहिंजे बाबे हुसैन जी उञ याद अची वेंदी हुयसि इमाम ज़ैनुल आबिदीन रोअण शुरू कंदो बकिया पूरी जिंदगी कदे में पानी न पीतई पर रोतो कोड़ा पानी में रोदा वो पानी दे बने तो पूरी जिंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन रोंदो रहो तड़पंदो रहो पंहिंजे बच्चन के पंहिंजे अबाड़न के याद कंदे इमाम ज़ैनुल आबिदीन जे पंहिंजे अखियुनि सां ये जुदाई जा घाव सचा हुया मुझा दोस्तों किताब लिखन था आखिर वक्त में हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन मदीने के शहर के छड़े सहरावन में खेमो लगाए उते वनी इबादत कंदो हुयो अल्लाह की बंदगी कंदो हुयो मुझा दोस्तों हिकड़े दफे सां हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के सहरा में साईं जो खेमो लगल पानी की खली लड़के हुजे थधो पानी लड़की रहियो पानी जी मशके से खली जे अंदर हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे खेमे में नफल पियो पढ़े किथे वो उबैदुल्लाह बिन ज़ियाद कूफे जो साबिक़ गवर्नर वो पे भटकंदो रुलंदो उन सहरा में आयो जिते इमाम ज़ैनुल आबिदीन जो खेमो लॻल हुयो सहरा जे अंदर इब्ने ज़ियाद के उञ लगी प्यास लगी पानी न हुयो प्यास जे करे इब्ने ज़ियाद जी निड़ी खुश्क थी वई उन जी ज़बान सुकी पई पानी जे हिक ठुक तेड़ा परेशान हुयो ये तलाश कंदे ॾिठई त जंगल में उन सहरा में खेमो नजर आयो तंबू ॾिठई समझई त जो तंबू लॻल आहे त ज़रूर हिते को माण्हू वेठो को जरूर माण्हू हूंदो पाणी उन वटि हूंदो उन पाणी जे तलाश में उबैदुल्लाह बिन ज़ियाद उन खेमे जे दर ते आयो छा ॾिसे त अंदर सोनो इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज़ पढ़ी रहियो नमाज भी पढ़े पियो ऐं ज़ार ज़ार अल्लाह जे ख़ौफ़ में घोड़ा भी गाड़े पियो रोए पियो नमाज सजदा भी ॾे पियो इब्न ज़ियाद खेमे जे दर ते बीह रहियो जेमल नमाज पढ़ी फारग थिए त मां हिन खां पाणी तलब कयां पाणी जी खली लड़की रही हुई जेमल इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज खां फारग थिया त इब्न ज़ियाद चवण लॻो सुहिणी सूरत वारा मां उञारो आहियां 3 ॾींहंनि जो मूंखे पाणी जी लप खपे इमाम ज़ैनुल आबिदीन छा कयो जो पाणी जो
प्यालो भरे पंहिंजे पाक हथनि सां इब्न ज़ियाद खे पेश अब समझ लगा यो सागो इब्न ज़ियाद हुयो जे करबला में इमाम हुसैन ते पानी बंद कयो हुयो अॼु टिन ॾींहंनि जो उन्हारो इब्न ज़ियाद इमाम ज़ैनुल आबिदीन जे साम्हूं आयो पानी लप घुरियई जे नंढे नहा त मर्ज़ी वारा हुया जे उनखे प्यासो मरण ॾिना त मर्ज़ी वारा हुया पर इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे हथनि सां प्यालो भरे उन इब्न ज़ियाद खे पेश कयो पाणी पी वरी निहारण लॻो पाण फरमायूं तोखे अञा बि ऊंघ लॻे थी जे हा सी अञा बि ज़रूरत आहे पाण ॿियो प्यालो भरे ॾिनोसि वरी उहो पाणी पीतई पाण फरमायूं अञा बि खपई वरी पाणी जो प्यालो ॾिनोसि जेॾीमहिल इब्न ज़ियाद पाणी पी रॼ कयो हाणे चवण लॻो ओ सुहिणी सूरत वारा सुञाणी थो त मां केरु आहियां तो मूंखे पाणी पंहिंजे हथनि सां पियारियो तो मूंखे सुञातो आहे त मां केरु आहियां बस इन लफ़्ज़नि चवण सां इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुढ़कनि जो सैलाब पणज़ार रोड लगा फरमायो त मां सुञाणा थो तू कूफे जो गवर्नर आहीं तो मुझे बाबे हुसैन से पानी बंद करो हुयो तो मुझे अदे हुसैन के तो मुझे अदे अली असगर अली अकबर के प्यासो कर पायो हुयो मुझे बाबे हुसैन के प्यासो कर पायो हुयो मां सुञाणा थो तू असांजो दुश्मन नहीं अल्लाह इब्न ज़ियाद चवण लॻो किसी को तो जॾहिं मूंखे सुञातो आहे मां तव्हांजो दुश्मन आहियां तव्हांखे पाणी पाणी करण वारो आहियां पोइ तव्हां छो मूंखे पाणी पंहिंजे हथनि सां पियारियो फरमाईंदा इब्न ज़ियाद इहो तव्हां कुफर जो किरदार आहे हीअ असां अहल बैतन जो किरदार इहो तव्हांजो किरदार हथ लिखी घुराए बेवफाई करण दावत ॾेई वरी पाणी बंदि करण इहो तव्हां कुफर जो कमु आहे हे असां आल बैतन जो किरदार आहे जो दुश्मन सां लड़ी अचे त असां उनखे पाणी पंहिंजे हथनि सां पियारींदा चङनि साण चङायूं हर को करे हुए पर हुआ सोनी खूए जो करे पुरन सांस भलायूं चंगन सां हर को चङाई कंदो आहे पर मुंहिंजे नबी जे बचन में सेखारियो त दुश्मननि सां पुरन सां बि भलायूं कनि त नबी जा बचड़ा चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि जेकॾहिं तोखे अहले बैत सां मुहबत आहे जे तूं हुबदार आई करबला जे शहीदनि जो त तूं सखी थी तूं निमाज़ी थी तूं दीनदार थी तूं उन्हनि जे तरीक़े ते नक्शे कदम ते हली ॾेखार मुहबत रुॻे सिफ़रनि सां दावा करण जो नालो न आहे मुहबत मातम करण जो नालो न आहे मुहबत कारा कपिड़ा पाइण जो नालो न आहे मुहबत अहल बैत जी इहा आहे जो उन्हनि जे तरीक़े ते हली ॾेखार जे तूं इमाम हुसैन जो मुरीद आहीं त 5 वक्त नमाज़ पढ़ तूं मस्जिद खे आबाद कर तूं अल्लाह जो ज़िक्र कर तूं रब जो क़ुरान पढ़
सुभान अल्लाह इमाम हुसैन जी मोहब्बत कुरान सा कदे अमर जे गोद में कुरान पियो पढ़े कदे बाबे जे झोली में कुरान पियो पढ़े कदे नाने मोहम्मद करीम जे कुल्हन पे कुरान पियो पढ़े मुझा दोस्तों पर जिमल करबला के सफर में आ रस्ते में हिकिड़ी जाइ ते खेमा लगाया सुबुह जो टाइम आ खेमे जी छांव में इमाम हुसैन वेठा आहिनि ऐं कुरान जी तिलावत पिया कनि कुरान पढ़नि पिया अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत पिया कनि हिकिड़ो शख्स तो अचे लॻियो जेॾीमहिल सोणे हुसैन जो मिठड़ो आवाज़ ॿुधई त पी रहियो सोणी सूरत हुसैन जी मिठड़ी ज़बान हुसैन जी जेॾीमहिल कुरान ॿुधई त हुनजे अखियुनि में लुड़क वही आया चवण लॻो सोणी सूरत वारा तुंहिंजो नालो छा आहे तुंहिंजो आवाज़ केॾो मिठो आहे तुंहिंजो कुरान पढ़ण जो अंदाज़ केॾो दिलनि खे मोहण वारो आहे चवण लॻो तव्हां सोणी सूरत वारा ॿुधाए पंहिंजो तारीफ़ कराए साईं फरमायो त तूं नथो सुञाणी मां अलीअ जो बच्चो हुसैन आहियां फातिमत ज़हरा जे जिगर जो टुकड़ो हुसैन नबी जे कुलनि जो सवारी करण वारो हुसैन मुंहिंजी मोहब्बत कुरान सां आहे देश परदेश मां कुरान जी तिलावत कंदो खुदा जो कसम आहे जेॾीमहिल मैदान करबला में मुंहिंजो सोणो हुसैन सवारी ते चढ़ी जेॾीमहिल निकिता आहिनि हिकिड़े हथ में तलवार हुई ॿिए हथ में कुरान हुयो जेॾीमहिल जंग कनि पिया ओॾीमहिल बि इमाम हुसैन जी ज़बान ते रब जी कुरान जी तिलावत जो आवाज़ जेॾीमहिल शहीद थी विया सिर धड़ खां धार थी वियो त बि चप चुरनि पिया ज़बान मां रब जे कुरान जी तिलावत जो आवाज़ जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते चाढ़े कूफे खां करबला कूफे खां दमिश्क ॾे वठूं पिया वञनि त जितो इमाम हुसैन जो गुज़र पियो थिए त चपनि में रब जे कुरान जी तिलावत जो आवाज़ जेॾीमहिल दमिश्क जे शहर में पहुता सिर नेज़े ते आ पुठियों यज़ीदी लश्कर वठूं अचनि पिया इमाम हुसैन जे काफ़िले खे यज़ीद जे दरबार में वठूं पिया वञनि मुंहिंजा दोस्तो हिकिड़े माण्हू पंहिंजे घर जे छत खां कुरान पियो पढ़े त हज़रत इमाम हुसैन जे सिर मुबारक वञा आवाज़ पियो अचे अम हसबत अन असहाबल कहफ़ वरक़ीम कानू मिन आयातिना अजबा तव्हां सम्झो था त असाबे कहफ़ ऐं रक़ीम जो किसो मुंहिंजे किसे खां को वधीक अजीब हूंदो न मुंहिंजो किसो असाबे कहफ़ ऐं रक़ीम जे किसे खां अञा अजीब आहे धड़ करबला में सिर नेज़े ते पर ज़बान ते रब जे कुरान जे तिलावत जो सोनरी गोठ वारा जे इमाम हुसैन जो हुबदार आही त कुरान पढ़ पोइ नमाज़ पढ़ रब जो ज़िक्र कर खैर कर खैरात कर त इमाम हुसैन जो रूह खुश थी नमाज छॾे ॾियण यज़ीद जो कम आहे शराब पीअण यज़ीद जो किरदार आहे छोकिरे बाज़ी करण यज़ीद जो किरदार आहे कुत्ता पालण सूअर पालण यज़ीद जो किरदार आहे नशो करे बेहोश थी वञण यज़ीद जो किरदार आहे नमाज पढ़ण कुरान पढ़ण खैरात करण सोणे हुसैन ॿुधायो सोनेरी ॻोठ वारा तव्हांखे हुसैनी किरदार थो वणे या यज़ीदी किरदार थो वणे जंहिंखे हुसैनी किरदार वणे थो हथ थो वधे खणे पुट रस्ता ॿ आहिनि
वाटू बहन हिकड़ी यजीद जी वाट आंदी हुसैन जी वाट केड़ी वाट ते हलंदो हां हुसैनी वाट इहा त न आहे जो शराब पी नशा करी चोरियूं करी ज़िनाऊं करी बेहयाई दा कम करी इहा त यजीदी वाट आ जे हुसैनी वाट खपे त पोइ 5 वक्त नमाज पढ़ वो मस्जिद के आबाद कर वो अल्लाह जो जिक्र कर कुरान की तिलावत कर उठंदे वेंदे जो सल्लल्लाहु अलैहि या अना मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल इमाम हुसैन 25 हज प्यादल कया हुआ 25 हज से भी प्यादल मदीने का मक्के शरीफ कदे पूरी जिंदगी में हजरत इमाम हुसैन नमाज नहीं पढ़ी जेडी मल मैदान करबला में तीर वसन पिया 121 तीरन तलवारन जा घाव बदन ते आया जिस्म रतो रत थी 121 घाव हुया जिस्म सजो जख्मी हुयो पर एड़े वक्त में भी मुझे सोने हुसैन नमाज शिमिर सीने ते चढ़ी वेठो फरमायो तो शिमिर लो मुझे सीने ता तो हुसैन नमाज पढ़ंदो हां यजीद नमाज छड़ी हुई इब्ने जियाद नमाज छड़ी हुई शिमिर नमाज न पढ़ी हुई पर मुझे सोने हुसैन नमाज पढ़ी वो पढ़ंदो नमाज चादा जो पढ़ंदो नमाज कुरान की तिलावत कंदो सोने हुसैन जे रस्ते ते हलंदो खुदा जो कसम आहे जेकॾहिं हुसैनी रस्ते ते हले तुंहिंजी दुनिया बि आबाद तुंहिंजी आख़िरत बि आबाद रब करीम शाल असां सभिनी खे सोने हुसैन जे दसियल रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾे रब करीम शाल असां